अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। ये साथ हलंदो रहे, डाटा बढ़ंदी रहे। तो दोस्तों बिना देर हलंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हाजिल जेका आहे त अचे पंहिंजी भेण मुरादा जे घर ईंदी ऐं पाण उनखे परचाइण जी कोशिशि कंदी। तंहिं ते उनखे जेका मुरादा चवंदी त तव्हां जेका पहाड़ असां ते माना किराया आहिनि इल्ज़ामनि जा, हेॾो होॾो तव्हां मूंखे असांखे काथे माना मुंहुं खणी हलण जहिड़ो न आहे छॾियो त वरी तूं माना हिते अची असांखां माफ़ी घुरी थी त बहितर असांजे पटनि ते लूण थी ॿुरकी त बहितर आहे त असांजे घर न ईंदी कर। ऐं मिठल मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे त उहो कावड़ थो करे ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां कावड़ियल रहे, तंहिंजे करे हिते निकिरी वञ। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो दोस्तों त नूरल जेको मल्हार जे मुंहं ते जेको सांवल खे चवंदो त सांवल मूंसां गॾु हुयो ऐं कमदार मूं वटि आयो हुयो ऐं हू चवणु लॻो त जेका महिरबानी कई आहे मल्हार खे छॾाइण जी त उहा बालाज कान कई आहे, उहो सांवल जे मुंहं ते चई वियो आहे। त सांवल चयो त कूड़े कूड़े जो पुटु आहे मुंहिंजी, सिर्फ़ु तुंहिंजी इज़त जे करे चाचा हुनखे मां छॾे ॾिनो, न त हुनखे कॾहिं बि बख़्श न कयां। ऐं मल्हार चए सांवल जे करे तुंहिंजी जाइ ते मां हुजां त हुनखे कॾहिं बख़्श न कयां, पर हुनजी मुंडी जेका आहे त मरोड़े छॾियां। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं जी मुंची मल्हार जे वर चढ़ी वियो त सम्झो त कल्ह मरी वियो दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।